सेवन शरीफ रिपोर्ट हबीबुल्ला भुट्टो। सेवन शरीफ में अजीमस प्राइवेट लिमिटेड कंपनी जी तरफां पॉली हिलाइट भाण जे इस्तेमाल में फ़ायदनि जे हवाले सां बिज़नेस मैनेजर सेल्स ऐं मार्केटिंग मोहम्मद यासीन भुट्टो जी मेज़बानी में सेवन दवाइण हाल में एक शानदार सेमिनार मुनक़िद किया वियो। सेमिनार में ज़राअत सां वाबस्ता माहिरीन डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा, ज़ुल्फ़िकार अली, शफ़ी मोहम्मद भट्टी मेहमान ख़ास तौर ते शिरकत कई। मोहम्मद यासीन भुट्टो तरफां सेमिनार में शरीक मेहमाननि के सिंधी अजरक जा तोहफ़ा पेश किया विया। इन मौके ते सेवन शरीफ ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासियनि, हारियनि, ज़मींदारनि, साफ़ियनि ऐं उस्ताद साहिबान जे वॾो अंग पिणु मौजूद हुयो। अज़ीमस कंपनी पारां सेमिनार में शरीक समूरनि मेहमाननि खे तोहफ़ा पिणु पेश किया विया, जॾहिं त दावत जो बंदोबस्त पिणु रथियल हो। सेमिनार के ख़ुसूसी मेहमाननि ज़रिए ज़रई माहिरनि डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा, ज़ुल्फ़िकार अली, शफ़ी मोहम्मद भट्टी ख़िताब कंदे चयो त पॉली हेलाइट भाण ज़मीन में इस्तेमाल करण सां फसल सरसब्ज़ शादाब थिए थो, जॾहिं त पैदावार में भी बेइंतहा वाधारो थिए थो। तंहिं करे पॉली हेलाइट भाण समेत अज़ीम्स कंपनी जी ब्रांड खे वधि में वधि इस्तेमाल करे वधीक अपत करणी पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशहाली आणे सघिजे थी। वधीक ख़बरूं हासिल करण लाइ लाइक कयो कॉम्युनिटी जो फेसबुक पेज, ट्विटर अकाउंट, यूट्यूब चैनल।